प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेड। नाज़रीन, सिंध असेंबली सदारती आर्डीनेंस जे ख़िलाफ़ ठाराव पास थियण जे बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ॿेटनि ते शहर अॾण लाइ बज़िद आहे। अॼु वज़ीर आज़म पाकिस्तानी अटार्नी जनरल जे विच में मुलाक़ात थी आहे। हाणे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त इहो केस अदालत में आंदो वेंदो। हिकु पासे सिंध असेंबली जो ठाराव मंज़ूर थियो आहे, उनजी सियासी ऐं इख़लाक़ी तौर ते हाणे आर्डीनेंस खे रद्द कयो आहे, त छा आइनी तौर ते बि आर्डीनेंस रद्द थियो आहे? अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं इहो अदालत में फ़ैसिलो वञे थो पियो त पोइ असांजी सियासी हिकमत अमली कहिड़ी हूंदी, पीपल्स पार्टी जी सियासी हिकमत अमली कहिड़ी हूंदी ऐं सिंध हुकूमत उन ते छा कंदी? अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु इहो बि ॻाल्हाईंदासीं त कैप्टन सदर जी गिरफ़्तारी जे हवाले सां वॾे वज़ीर जो इहो चवणु त मूंखे धमकी ॾिनी वई त अव्हां जी हुकूमत ख़तमु कई वेंदी। हाणे इहे धमकियूं केरु पिया ॾियनि? सिंध जी इलेक्टेड हुकूमत आहे, उनखे धमकियूं उनखे ख़तमु करण जा अख़्तियार कंहिं वटि आहिनि। ऐं वॾे वज़ीर इहो पिणु चयो आहे त जेको कुझु मूंखे ॿुधायो वियो आउं ॿुधाए नथो सघां। ॿिए पासे अॼु सिंध हुकूमत कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी ऐं IG जी मुबैना अगवा जे हवाले सां हिकु कमेटी जोड़ी आहे। उहा 5 रुकनी कमेटियुनि ते मुश्तमिल आहे ऐं उहा 30 ॾींहंनि में पंहिंजो फ़ैसिलो ॾींदी। इन्हनि इस्मनि ते अॼु ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी MPA मोहतरमा हीर सोह साहिबा। हीर सोह साहिबा, अव्हांखे प्रोग्राम में भली कार। वॾो वज़ीर चए थो त आउं एॾो बेवस आहियां जो जेको मूंखे ॿुधायो वियो आउं अव्हांखे नथो ॿुधाए सघां। जॾहिं वॾो वज़ीर एॾो ई बेवस आहे त पोइ हीअ जेका तव्हां कमेटी जोड़ी आहे उहा केतिरी बाख़्तियार हूंदी? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदासत तो ख़बर ना है किथे CM साहब ये स्टेटमेंट ॾिनी। काल जेका वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उहा उन में वॾे वज़ीर चयो त वहीं असेंबली में बि वॾे वज़ीर इहो चयो आहे त मूंखे धमकी ॾिनी वई तव्हांजी हुकूमत ख़तमु थी वेंदी ऐं अगरि जेको मूंखे चयो वियो उहो मूंखे ॿुधायां तव्हांजे कननि ते ऐं अखियुनि ते हथ अची वेंदा। माना इहा बेवसी इन खां बेवसी जी ॻाल्हि कोन्हे। ॾिसो न, जेतिरो स्टैंड ऐं बोल्ड स्टेप जेको CM साहब वठे थो, तव्हां चई नी सूबनि जी हुकूमतनि खे CM खे ॾिसो ऐं इहो कोन्हे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी इन करे बाक़ाइदा रूल्स रेगुलेशन जे तहत शयूं कंदो आहे, त उन में कोई शक कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त 2.5 सालनि में तव्हां केतिरा था ॿुधो सिंध में गवर्नर राज थो लॻे। वफ़ाक़ी वज़ीर छा तव्हांखे न चवंदा आहिनि त बसि हाणे वञण वारी हुकूमत बसि 3 महीना आहिनि, 2 महीना आहिनि, महीनो छा सूबाई जेके PTI जा MPs आहिनि उहे न चवंदा आहिनि। इहे धमकियूं न आहिनि त उहे छा आहिनि जेके तव्हांखे चवंदा त बाबा तव्हां सिंध हुकूमत जी कारकर्दगी कोन्हे, सिंध हुकूमत करप्शन थी करे, सिंध हुकूमत हीअ करे रही आहे, असीं हिनखे जेको आहे न गवर्नर साहब, इवन गवर्नर साहब जा बि स्टेटमेंट तव्हां पढ़िया हूंदा। त इहे धमकियूं आहिनि जेके टाइम बाय टाइम जॾहिं तव्हां को स्टेप खणंदा आहियो, को स्टैंड खणी के ॻाल्हि ते बीहंदा आहियो त तव्हांखे रिटर्न इहे शयूं मिलंदियूं त तव्हांजा पैसा बंदि करे छॾींदासीं। NFC अवार्ड में तव्हांखे पैसा कोन मिलंदा, तव्हां खाई वेंदा, तव्हां जेको हिन ग्रुप खे मोकिले छॾींदा, तव्हांजी जेका रक़म रुकी वेंदी, असीं तव्हां ते जेको आहे न उहो गवर्नर राज लॻी वेंदो। हे धमकियूं आहिनि जो गाए वक़्तनि मिलंदियूं रहंदियूं। उहो जनरल ॻाल्हि CM साहब कई हुई त जॾहिं हीउ जेको वाक़ियो थियो हुओ उन ते त अहिड़े शयूं जेके आहिनि उहो हलंदियूं रहंदियूं आहिनि। चओ पिया त इहे PTI जा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि या गवर्नर आहिनि इन तरफ़ां का धमकी आई आहे? जनरली इहे शयूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। इहे मूं मतिलबु जीअं PTI जी हुकूमत आई आहे, इन मां इहा ई उमेदु रखो हिननि जॻह न डिलीवर करिणो आहे, न ॿिए कंहिंखे करिणो ई ॾियणो आहे। ऐं 2.5 सालनि में जेका डिलीवर कनि पिया उहो तव्हांजे साम्हूं आहे। पूरी टारगेट मतिलबु CM साहब कल्ह तव्हां इसमें ख़ुदि ॿुधो हूंदो न त खंडु शार्ट थी थिए त ॾोह सिंध गवर्नमेंट आहे, कणिक शार्ट थी थिए त ॾोह सिंध गवर्नमेंट जो आहे। फाइनेंस अगरि NFC अवार्ड जे मद में जेके पैसा टारगेट तव्हां जेको FBR प्रो नथी करे, सिंध गवर्नमेंट जो ॾोह आहे। त हर शइ में सिंध गवर्नमेंट आहे, उन करे वीचारा हली कोन पिया सघनि। पर अॼु शिबली फराज़ ऐं शहज़ाद अकबर जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे इस्लामाबाद में, उन्हनि चयो आहे त असांजे कंहिं बि वज़ीर CM खे का धमकी न आहे ॾिनी, IG खे का धमकी न आहे ॾिनी। अगरि ॾिनी आहे त उनजो नालो खणे। हिकिड़ी कमेटी ठही वई आहे, कमेटी ठही आहे, उन में जेके शयूं थियूं हूंदियूं सफदर साहब जे FIR खां पोइ उनखे गिरफ़्तारी कहिड़े जेको मरियम साहिबा जो मौक़िफ़ आहे उहो शयूं कमेटी ठही वई आहे। चीफ ऑफ आर्मी तरफ़ां बि जेको आहे न चयो वियो आहे त सिंध गवर्नमेंट आहे उहो मौक़िफ़ यकीनन उहो जेका बि रिपोर्ट ईंदी उहो रिपोर्ट न सिर्फ़ु मीडिया खे ॾिनी वेंदी बल्कि शायदि मूंखे खपे त शायदि असेंबली खे बि ॾिनी वेंदी, त उहे शयूं त अची वेंदियूं। बाक़ी जेको आहे सो चवनि छा कहिड़े टाइम तव्हां धमकियूं न ॾिनियूं आहिनि। शबली फराज़ खां वठी तव्हांजो जेतिरा बि फेडरल मिनिस्टर जेके 20-25 जेके जिन ते कमु इहो रखियलु आहे त मीडिया ते वियो ऐं जेतिरो गंद करे सघो था करियो ऐं जेतिरी तनक़ीद पाकिस्तान पीपल्स पार्टी ते या मुखालफ़नि ते करे सघो था उहो करे। तव्हांजी सैलरी हिन ते रखियलु आहे छो त हुननि जी डिपार्टमेंट जी कारकर्दगी, डिपार्टमेंट जी एफिशिएंसी, शेख रशीद खां वठी जेतिरा बि मिनिस्टर वेठल आहिनि उन्हनि खां तव्हां डिपार्टमेंट वियो, तव्हांजो बजट केतिरो आहे, एलोकेशन केतिरी आहे, तव्हां 2 सालनि में छा कयो,
उन्हनि खे उहा ख़बर न हूंदी, पर उन्हनि खे इहा ज़रूरु ख़बर हूंदी पीपल्स पार्टी छा कयो, छा करण वारी आहे, पीपल्स पार्टी छा थियण वारो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। ठीकु आहे, हीर सोग साहिबा, छाकाणि त हीउ मामिलो गैर मामूली मामिलो आहे। हीउ मामिलो न सिर्फ़ु इदारनि जे टकराव जो मामिलो आहे, बल्कि हीउ सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी ते बि हिकिड़ो हमिलो आहे। त सिंध जे माण्हू अव्हां खां सवाल त जेकॾहिं अव्हांखे उन्हनि इलेक्ट कयो आहे, उन्हनि जा सवाल बि अव्हां सां ठहनि था पिया, त सिंध हुकूमत जा सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे गुज़िरियल 3 ॾींहंनि खां हिकिड़ो सवाल त बार बार कनि था पिया त सिंध हुकूमत खां, त इन एॾे वॾे गैर मामूली वाक़े जी हिन वक़्तु ताईं FIR छो न दर्ज थी आहे? ॾिसो बिल्कुलु मतिलबु आज जेके असीं सम्झूं था IG अगरि छो त मुंहिंजे ख़्याल में चेयरमैन बिलावल भुट्टो जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा ख़ुदि तारीख़ी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, ऐं हुन में 2 लफ़्ज़ जेके हुन ॻाल्हाया त 2 कलाकनि ताईं केरु वेठा हुआ, उन्हनि जेको मुतालबो कयो आहे चीफ ऑफ आर्मी खां त 2 माण्हू केरु हुआ, ऐं जेको 2 ऐं हिन खां 4 खां पोइ केॾांहुं वठी विया। इहे 2 सवाल हुआ जेके डायरेक्ट इनडायरेक्ट जेका पुछा विया उहे असांखे जॾहिं रिपोर्ट्स ईंदियूं तॾहिं इहे शयूं हूंदियूं। इहे हिकिड़ी गैर मामूली शइ कोन हुई त जॾहिं IG वटि तव्हांजो ऐं हिकिड़ी नंढी FIR जे चकर में तव्हां एतिरो प्रेशर, इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी केतिरो प्रेशर बर्दाश्त करे रही आहे, त सिर्फ़ु तव्हां तासुब जी बुनियाद ते, सिर्फ़ु नारे लॻाइण जी बुनियाद ते तव्हां महिमान आयल आहे उनजे तव्हां वञो था गिरफ़्तार था करियो, ऐं IG ताईं विहारे न सिर्फ़ु FIR कट गिरफ़्तारी पेश कर, त तव्हां अंदाज़ो करियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट में खोड़ सारे इशूज़ ते, खोड़ सारे मसाइलनि ते केतिरो प्रेशर आहे। उन प्रेशर जे बावजूदि न सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट सस्टेन करे पई डेवलपमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां, हर शइ ते न सिर्फ़ु सस्टेन करे थी बल्कि ॿुधाए थी त असांजी पंहिंजी पार्टी आहे ऐं असां पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे हलाए सघूं, असां वटि एतिरा अख़्तियार ऐं असां में एतिरी एबिलिटी आहे जो असां सिंध गवर्नमेंट खे हलाए सघूं था। हीर सोग साहिबा, अॼु शिबली फराज़ 3 दफ़ा प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, सुबुह प्रेस कॉन्फ्रेंस कई, मंझंदि प्रेस कॉन्फ्रेंस कई, वरी असुर जे टाइम ते हिकु हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, ऐं शहज़ाद अकबर जॾहिं हुन सां पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में हो त उन बाक़ाइदा सिंध हुकूमत ते इहो इल्ज़ाम हयो आहे त इहो जेको कुझु थिए थो पियो इहो IG ऐं वॾे वज़ीर जी सलाह सां थिए थो पियो, त जीअं वफ़ाक़ी हुकूमत खे हिट कयो वञे ऐं पुलिस जूं गिरफ़्तारियुनि खां वठी हीउ हिकु मामिलो आहे, उन में सिंध हुकूमत ऐं प्लस में IG ॿई मुलविस आहिनि। असल ॾिस हाणे हिननि जी पंहिंजी शर्मिंदगी, हिननि खे पाण शर्मिंदगी हुई थी ऐं वाइखा थिया आहिनि, हिननि खे डपु आहे, ख़ौफ़ आहे। 3 प्रेस कॉन्फ्रेंस हिकिड़े मौक़िफ़ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन खां पोइ कंहिंजी का स्टेटमेंट न आहे, इवन जेके कमेटीज़ में वेठल आहिनि उन्हनि बि का स्टेटमेंट न ॾिनी आहे त न जेके असांखे कुझु शयूं ख़बर पइनि त असीं मीडिया ते नथा ॿुधाइणु चाहियूं, उहा कमेटी ठही आहे, उहा कमेटी साम्हूं शयूं ईंदियूं पई, हुननि खे छाजो डपु आहे, जेकॾहिं उहो सम्झनि था त बाबा IG ऐं CM जी पंहिंजो गठजोड़ ठहियलु आहे त छो पोइ फेडरल वफ़ाक़ी वज़ीर छो परेशान आहिनि, 3 प्रेस कॉन्फ्रेंसूं 4 प्रेस कॉन्फ्रेंसूं हिकिड़े इशू ते, छा पाकिस्तान में ॿिया मसइला सभु ख़तमु थी विया आहिनि, जो हिननि खे अंदाज़ो आहे त हिननि केॾी वॾी ग़लती कई आहे, इदारनि खे इन्वॉल्व करे इदारनि खे इस्तेमालु कयो वियो ऐं उहे इदारा जॾहिं रिपोर्ट ॾींदा त उन्हनि खे अंदाज़ो थींदो त हीउ इंशाल्लाह ईंदो त हीउ वाक़ियो हिननि जी तॾावेर शुरू थी वेंदी हिननि जी। अच्छा, अव्हां छा था सम्झो त इहा गिरफ़्तारी कंहिंजे चवण ते थी आहे? PDM त चवे थी पई त वज़ीर आज़म जे चवण ते गिरफ़्तारी थी आहे, अव्हां छा था चओ त कंहिंजे चवण ते? ॾिसो मुख़्तलिफ़ टाइमनि ते इशूज़ ईंदा आहिनि ऐं परेशानियूं ईंदियूं आहिनि, पर प्राइम मिनिस्टर जो जेको किरदारु आहे न, अफ़सोस आहे चवणो पए थो त किथे तव्हांखे नज़र न आयो हूंदो। कंहिं बि इंपॉर्टेंट इशूज़ ते तव्हां ॾिठो हूंदो त 2 ॾींहंनि खां 3 ॾींहंनि 4 ॾींहंनि खां पोइ सुम्ही हिकिड़ो जाॻंदो आहे न माण्हू, त पोइ हुनखे अहसासु हूंदो त बाबा हीउ इशू आहे। जॾहिं चीफ ऑफ आर्मी उहो स्टेप वठे थो, चीफ ऑफ आर्मी नोटिस वठे थो, तव्हांजो पार्टी जो MP वही FIR कटे थो, हुन जेको एटीट्यूड हुते ॾेखारियो हो पुलिस वटि उहो तव्हां ख़ुदि वायरल वीडियो थियो हुन में, ऐं हुनजो भाइचो वही FIR थो कटराए, जो ख़ुदि जेको वांटेड हुजे उहो FIR थो कटराए, FIR खां पोइ तव्हां गिरफ़्तारी था करियो ऐं गिरफ़्तारी तव्हांखे पुलिस जे थ्रू कोन थी तव्हांजी, त इहे शयूं जेके आहिनि वाइको कंदियूं उन्हनि खे। बिल्कुलु इहे सभु शयूं वाक़ई अहम आहिनि, पर सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त वज़ीर आला खे हिकु धमकी आहे त अव्हांजी असां हुकूमत ख़तमु करे छॾींदासीं, ऐं अव्हां चओ था पिया त इहा धमकी हिकु आहे PTI जे वज़ीरनि ॾिनी आहे, त PTI जो असां सां हाणे MPA शामिल गुफ्तगू हूंदो प्रोग्राम में। शहजाद कुरैशी साहब आपको प्रोग्राम में खुश आमदीद। कल जो CM ने असेंबली के फ्लोर पे ये कहा कि मुझे धमकी दी गई कि अगर ये ना हुआ तो आपकी हुकूमत ख़त्म हो सकती है, और अभी हीर सोग साहिबा कह रही है कि ये धमकी जो है वो PTI की जानिब से दी गई, तो बताएंगे कि PTI के किस वज़रा ने और ये CM को धमकी देने की क्यों ज़रूरत पड़ी? आप जो लोग कह रहे हैं हमें धमकी दी गई है जी और PTI की तरफ से दी गई है, आप उनसे पूछे ना कि कौन से फेडरल मिनिस्टर थे या कौन लोग थे जो उनको धमकी दे रहे हैं, और ये इतने मासूम लोग हैं जिनको धमकी दे रहे हैं और ये उस धमकी में आके FIR भी दर्ज कर रहे हैं, फिर ये पुलिस भेज के होटल से
कैप्टन सफदर को गिरफ्तार भी करते हैं। फिर ये बोलते हैं वहाँ रेंजर्स थी, दरवाजा टूटा। आज तो वीडियो फुटेज आ चुकी है, उस आप प्लीज अपने टेलीविजन के नाजरीन को ये दिखाएं कि वहाँ कौन सी रेंजर्स थी या किसने दरवाजा तोड़ा, कौन पूछ के गया, क्या नहीं गया। देखिए एक चीज ये है कि ये अपनी मर्जी से बहुत सारे काम कर लेते हैं। इन्होंने अपने जो इत्तेहादी को बुलाया, इत्तेहादी को बुला के उसको खुद ही गिरफ्तार कराया, सब चीजें की, तो उसके बाद ये सारा ब्लेम पीटीआई पे डाल रहे हैं। पीटीआई के तो एमपीए, मैं खुद वहां मौजूद था, हम राजा अजहर थे, हम सब एफआईआर के लिए बैठे रहे, 8-10 घंटे हम बैठे रहे। एसएचओ ने हमें रिस्पॉन्ड नहीं किया, वो थाने नहीं आया। सारी नफरी उस वक्त इनके जलसे को और क्या कहते हैं हिफाजत के लिए, सेफ्टी के लिए वहां मौजूद थी। थाना पूरा खाली था, वहां तकरीबन कोई 500 से 1000 बंदा जमा था। ये जवाब देने को तैयार नहीं थे। और सीएम साहब को अगर इतनी फिक्र थी तो चले एफआईआर, इनको किसी ने धमकी दी और उन्होंने कर ली। गिरफ्तारी के लिए किसने भेजा? वही एसएचओ, आप देख लें फुटेज में, जो बारिश दाढ़ी वाले हमारे एसएचओ भाई हैं, वो नजर आ रहे हैं। वही वहां थे जो हमें हमारे मुंह पे हमें मना कर रहे थे, जिसपे हमारे राजा अजहर साहब गुस्से में उठ के चले गए। हम भी बैठे रहे, हमने कहा देखते हैं अल्लाह वाले। तो शहजाद साहब आप क्या समझते हैं कि पीपल्स पार्टी और सिंध हुकूमत ने अगर गिरफ्तारी कराई है तो उसका किसको फायदा होगा और क्यों गिरफ्तार कराएंगे? देखिए मेरा तो पहले एक सवाल है, मेरा एक सवाल है कि जब जलसा कराची में हो रहा है, अच्छी बात है, अपोजिशन को जलसा करना चाहिए, पाकिस्तान के किसी भी शहर में ये जलसा कर सकते हैं, पाकिस्तानी है। ये जो ड्रामा क्रिएट किया इन्होंने कायद-ए-आज़म के मज़ार पे, जो हमारे फाउंडर ऑफ द नेशन के मज़ार पे, ये अगर वो ड्रामा क्रिएट नहीं करते तो ये सारे प्रॉब्लम होते, ये जो एफआईआर होती और फिर गिरफ्तारी होती और फिर ये कमेटी बनाने की इनको जरूरत महसूस होती। देखिए चक्कर सारा ये है कि हमने कानून भी तोड़ना है, हमने कानून को फॉलो भी नहीं करना, फिर हमने ये कहना है वो हमारे मेहमान आए थे। दुनिया में कहाँ ऐसा होता है कि मेहमान आपके घर में आके डकैती डालता है? ठीक है। दुनिया में कहाँ होता है कि घर में आके वो घर के असूल तोड़ता है? दुनिया में ऐसा कहाँ होता है कि मेहमान, आप देखिए आज हम एक आईजी, देखिए मैं सबकी रिस्पेक्ट करता हूँ, पुलिस की भी रिस्पेक्ट करता हूँ, फिर सारे इदारों की रिस्पेक्ट करता हूँ, और हम समझते हैं कि पुलिस को आजाद होना चाहिए, जो 13 साल से इन्होंने ये रकमाल बना के रखी हुई है सिंध पुलिस। मेरा ये सवाल है कि आज आईजी, वो एएसआई का क्या होगा लाड़काना में जिसके साथ ज्यादती हुई? कायद-ए-आज़म के मज़ार का कहाँ होगा? ये कौमी यकजहती की अलामत है जहां पर सारे वो हैं। और एक और चीज, आप सिंध में हमारी जो उर्दू हमारी नेशनल लैंग्वेज है, और आपको ये बात पता होना चाहिए, कराची में उर्दू बोलने वालों की अक्सरियत है। हम भी उर्दू बोलते हैं, सब उर्दू बोलते हैं। एक सिंधी मेरा भाई भी उर्दू बोलता है, बलोची भाई भी मेरा उर्दू बोलता है। एक साहब यहाँ जलसा करते हैं, और उर्दू जबान की तस्दीक करते हैं। ये क्या जायज है कि क्यों लसानियत फैलाई जा रही है? क्यों तफरके डाले जा रहे हैं? क्यों सिंध की यकजहती को नुकसान पहुंचाया जा रहा है? सिंध में अमन अमान है, सब लोग मिलजुल के रहते हैं, चाहे वो नए सिंधी हो या पुराने सिंधी हो। क्यों उनको लड़ाया जा रहा है? फात की सरबराही में पीपल्स पार्टी ने जलसा किया था, क्या वो महमूद खान अचरजई को रोक नहीं सकते थे? क्या वो उनको बोल नहीं सकते थे? आज हमने जब असेंबली के अंदर ये तहरीक जमा कराई कि सारी जबान बोलने वालों की इज्जत करो, उर्दू हमारी कौमी जबान है, आर्टिकल 251 के तहत और आर्टिकल 28 के तहत हमें उर्दू जबान को करना है, तो ये कहाँ है? इस वक्त कोई चैनल माजरत के साथ ये अपनी सियासत चमकाने के लिए कर रहे हैं, या तो ये मुल्क लसानियत का मोतमिल नहीं हो सकता। कब तक ये बात ठीक है शहजाद साहब, लेकिन आपने जो कायद-ए-आज़म की मज़ार का जो वाक़या हुआ उस हवाले से जो सवाल उठाए हैं, तो हम कोशिश कर रहे हैं कि नून लीग का इस हवाले से मौक़िफ़ आए। लेकिन सवाल ये है कि जो पीपल्स पार्टी का ये मौक़िफ़ है कि और आज जो शिबली फराज साहब ने भी कहा है कि आईजी को इस हवाले से वज़ीर आज़म कम अज़ कम फ़ोन कर लेते तो उनको एक इदारे का सरबराह है, उनको हौसला अफजाई होता जो उनके साथ जो कुछ भी वाक़या हुआ है मुबैना तौर पे। तो शिबली फराज साहब का ये कमेंट आप समझते हैं कि दुरुस्त है कि वज़ीर आज़म को फ़ोन करने की कोई ज़रूरत ही नहीं? देखिए पहली बात तो ये कर लें कि आप इनको हीरो क्यों बना रहे हैं? आईजी सिंह को आप क्यों हीरो बना रहे हैं? रोज यहाँ पर लोगों की मोबाइल स्नैचिंग हो रही है, डकैतियां हो रही हैं, अमन अमान की आप सूरत हाल देखें। ये पुलिस को आप क्यों हीरो बना रहे हैं? ये पुलिस के 8, 10, 20 ऑफिसर, देखिए एक अब मुझे बात कंप्लीट जी आप बात करें। आपके 8, 10, 20 ऑफिसर्स क्या इदारों को मुल्क की
मुल्क की हुकूमत को चैलेंज करेंगे? इन्होंने कौन सी ऐसी दूध की नहरें बहा दी है? कौन सा पुलिस का? आप एक आम कोई भी जबान बोलने वाला जो हमारा सिंध का वासी है, जो हमारे सिंध धरती के अंदर रहने वाला है, उससे पूछे वो पुलिस से मुतमिन है? वो पुलिस की कारकर्दगी से मुतमिन है? कब्जा ग्रुप के लिए सीएम साहब ये सारी की सारी पीपल्स पार्टी इनको यूटिलाइज करती है, अपने सियासी पॉइंट स्कोरिंग के लिए करती है, इलेक्शन के अंदर इस पुलिस को यूज करती है। ये पुलिस पवित्र हो गई है। ठीक है शहजाद साहब पुलिस की कारकर्दगी सुन लीजिएगा प्लीज। जी जी पुलिस आप बात कंप्लीट करें। हम इदारे के खिलाफ नहीं है, लेकिन ये जितनी काली भेड़ें हैं तो रातों रात ये जितनी काली भेड़ें हैं जो पुलिस पॉलिटिसाइज है और जो पुलिस को यूज करते हैं और पुलिस पे एक दाग लगाने जा रहे हैं और एक पुलिस को बदनाम कर दिया गया है। खुदारा पुलिस को पॉलिटिसाइज ना करें, पुलिस को रहने दें। मुझे एक चीज बताए ना, एक गरीब आदमी, ये तो हम तो एमपीएस से ना 10 घंटे बाहर बैठे रहे, गरीब आदमी की एफआईआर दर्ज होती है। पुलिस की जो कारकर्दगी है शहजाद साहब पुलिस की जो इनसे ये पूछिए, आधी पुलिस तो इनके वुज़रा की गुलामी कर रही है। हर आए डिफेंस तो मेरे हल्के में आए, सारे मिनिस्टर सारे एमपीएस के घरों के बाहर 50 पुलिस वाले टेंट लगा के बैठे। शहजाद साहब सवाल ये है कि पुलिस की कारकर्दगी अपनी जगह, लेकिन अगर मुबैना तौर पे आईजी को ही अगवा कर दिया जाएगा तो उससे ये तो नहीं कहा जा सकता ना कि उसकी कारकर्दगी खराब है इसलिए उसको अगवा किया। आईजी को अगवा किया है, आप भी ये जुमला बोल रहे हैं माजरत के साथ। मैं मुबैना कह रहा हूँ क्योंकि बिलावल भुट्टो ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है। बिलावल जरदारी साहब की आप बयान पे यकीन करें, मतलब अब क़यामत की निशानी है। वो जो अब तक जो खबरें आ रही हैं वो तो मुबैना है, अब तो जो कोर कमांडर उस पर तहकीक कर रही है और हुकूमत की जो कमेटी है वो फैसला करेगी। आई थिंक वी शुड वेट फॉर इन्वेस्टिगेशन। ठीक है, इन्वेस्टिगेशन होगी और ये जो सेम की कमेटी बनी है इसमें से कौन से जो वुज़रा हैं जिनकी क्रेडिबिलिटी है ये कमेटी करेंगे। इससे पहले 10 कमेटीज हैं, सही है। अच्छा एक बात बताएं, जब पुलिस जलगमाल बनी हुई थी उज़ैर जान बलोच के हाथ, जब उसके हुक्म के ऊपर एसएचओ के तबादले होते थे उस वक्त इनकी खैरत काम गई थी। चले ये जो आपने सवाल उठाए हैं, ये शहजाद साहब आपने जो सवाल उठाए वो हम मालूम करते हैं हीर सऊद साहिबा से, क्योंकि ये ना सिर्फ सिंध हुकूमत को यहाँ रिप्रेजेंट कर रही हैं बल्कि इस तमाम तर मामले में बाखबर भी हैं। हीर सऊद साहब एक शहजाद कुरैशी साहब तो गाल करे तो सिंध हुकूमत की कारकर्दगी अड़ी है तो उन जी कारकर्दगी सवाल या निशान आए। अवां आईजी के हरूभरू हीरो ठाण की कोशिश छो पिया करो, अवां छो पिया करो, सिंध हुकूमत छो थी आईजी के हीरो करण की कोशिश करे? अच्छा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन पई त कॾहिं हिननि जेके चवंदा पुलिस असांजी सुठी आहे बहितर आहे कमु करे पई, केॾीमहिल चवंदा त बाबा तव्हां आईजी खे हीरो छो पिया करियो। हे शायदि पंहिंजूं शयूं विसरी वञनि थियूं कॾहिं चवंदा न माज़ी यादि अज़ाब होती है। अच्छा हिननि खे यादि कोन्हे जॾहिं इमरान खान साहिबु आयो हो मज़ार ते जेके नारेबाज़ी थी हुई, हिननि खे यादि कोन्हे त हिननि खे उहो त पार्लियामेंट्री जी जेका इंसल्ट कयो 126 ॾींहं जेको जेके धरनो बि हलियो उन में जेका सुप्रीम कोर्ट जेके कपिड़ा टंगिया पिया उहो तव्हांखे मूंखे बि यादि आहिनि। पार्लियामेंट में जेको हशर हो न जेके उहो बि शयूं जेके उहो हिननि खे हाणे अहसासु थियो आहे त क़ाइदे आज़म मज़ार ते जेको आहे न नारेबाज़ी छो लॻी त इहे शयूं। अच्छा हिननि खे आईजी हिननि में 8 आईजी चेंज थी विया आहिनि सिर्फ़ु पंजाब में तव्हांजो, सिर्फ़ु मानिका साहिब जो जेको सिर्फ़ु तव्हांजो ऑर्डर न मञण करे आईजी चेंज थो थिए, उते हिननि खे यादि कोन थो पवे त तव्हां जेके शयूं करियो था प्रोटोकॉल हिकिड़ो तव्हांजो जेको गवर्नर थो वञे प्रोटोकॉल में छा पुलिस न हूंदी आहे त पोइ छा कॉन्स्टेबल हूंदा आहिनि तव्हांजे प्रोटोकॉल में? तव्हांजो प्राइम मिनिस्टर अचे थो तव्हांजे मिनिस्टर सॼा प्रोटोकॉल केरु ॾींदो आहे? सिंध जी पुलिस ॾींदी आहे न, तव्हांखे प्रोटोकॉल कोन मिलंदो आहे छा? त शयूं करियो। ऐं हिन वक़्तु बि मां सम्झां थी त 80% कॉम्पिटेटिव ऑफिसर वेठा आहिनि, उहो चाहे लाड़कान खां वठी कश्मीर ताईं बहितर खां बहितर शइ कई वई आहे। 100% तव्हां शयूं बहितर करे छॾियूं आहिनि, पर जेको अॻु में तव्हांजो गवर्नमेंट हुई उन्हनि में तव्हां पुलिस खां जेको यूटिलाइज़ करे जेको कमु वरितो हूंदो तव्हां ॿुधायो त हाणे हिनजी गद्दारी आहे, तव्हां वरी एफआईआर त कटरायो, वरी चओ था असांजी ॿुधनि कोन था, सभु हुते वेठा आहिनि, गिरफ़्तारी बि करायो था। हुनजे ॿ शयूं जेके बि आहिनि हिननि जूं ऐं असीं कुड़ायूं त पाणे रिपोर्ट कमेटी हिन ते कोन था मञनि, चीफ ऑफ आर्मी जेको रिपोर्ट इंक्वायरी कराई आहे उनखे त एडमिट कंदा मञंदा त केरु ग़लति आहे केरु सही आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे वेट एंड वॉच वारी पॉलिसी रखूं, हिन ते जेको आहे वधीक ॻाल्हाइण जेके शयूं आहिनि उहे पाण क्लियर थी वेंदियूं। पुलिस बाएतमाद इदारो आहे, पुलिस में शयूं 4 माण्हू ग़लति हूंदा बिल्कुलु आहिनि, करप्ट हूंदा छो हूंदा, पर तव्हां पूरे इदारे खे ग़लति कोन था चयो। सरबराह खे खणी वञणु, पुलिस जी इंसल्ट करणु, उहो केरु बर्दाश्त न कंदो। छा अगरि असां चओ पंजाब जे आईजी खे तव्हां किथे वठी वञो त छा उहो इंसल्ट, चाहे उहो पंजाब जो हुजे, बलूचिस्तान जो हुजे या केपीके जो हुजे, इदारनि खे इज़त ॾियो, इदारनि खे बाख़्तियार रखो, इदारा पंहिंजी जेके जुरिडिक्शन उन में कमु कनि। अगरि ॿियो केरु इन्वॉल्व थींदो त इहे रिएक्शन ईंदो।
ऐं रिएक्शन अचणु बि खपे। हर हिकु शख़्स जी, हर हिकु इदारे जी पंहिंजी हैसियत आहे ऐं बावकार तरीक़े सां कमु करणु। तव्हां अगरि चाहींदा त तव्हां इस्लामाबाद मां वेही तव्हां अगरि कराची खे हलाइण था चाहियो, न हलाए सघो था, न हलाईंदा, न हलाइण ॾींदा तव्हां। पर हू हिकु बुनियादी सवाल थो करे, हू चए थो त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत हरूभरू IG खे हीरो बणाइण जी कोशिशि था कनि हिन मामले में। हीरो छो थो बणायो? असां जेको आहे न, तव्हां इहो चवंदो त CM साहिबु शइ खे अवॉइड कयो, प्रेस कॉन्फ्रेंस जेका थी टेक्निकल तंठो कोशिशि कई सिंध गवर्नमेंट तरफ़ां न अचे, छो त सर इहे इदारनि में शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। त तव्हां उन्हनि खे गवर्नमेंट कॾहिं बि न चाहींदी आहे त पंहिंजी इंसल्ट कराए, गवर्नमेंट कॾहिं चवंदी हिकु शइ अवॉइड मां मतिलबु इहो त तव्हां हिन वाक़े खे नज़रअंदाज़ पिया करणु नज़र न असां नथा चऊं त हिकिड़ी शइ हुई त हिकिड़ी शइ इदारे वटि हिकिड़ो इदारो अचे थो, वेहे थो, शयूं करे थो, उनखे वेही असीं छा ॿुधायूं? हिकिड़ो इदारे जो ॿी इदारे जी इंसल्ट थो करे त किथे न किथे असांखे त बीहणो आहे न, छा करूं, छा करणु खपे? पर जॾहिं असां सम्झूं त IG हिकिड़ो स्टैंड खयो आहे त सिंध गवर्नमेंट पूरी, इवन चीफ असांजो जेको बिलावल साहिबु न सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस थ्रू उनजे घर हली वियो आहे त तव्हांजे लाइ इज़त आहे, एतिराम आहे, तव्हांजे इदारे जे एतिराम आहे, तव्हांजे हिन जेको तव्हांखे जेके फुल लॻल उनजो असांखे एतिराम आहे। त यकीनन उहो अगरि ऑफिसर खे असां इज़त न, कहिड़ो ऑफिसर कमु कंदो? पे तव्हांजो नेब जेको ऑफिसर कमु पियो करे, नेब अचे पई ठकाठक करे उनखे ऑफिसर खणी पई वञे। ऑफिसरनि कमु करणु छॾे ॾारियो सिंध गवर्नमेंट में, इदारनि में वेहणु छॾे ॾारियो। त जेके तव्हांजो इहो ई प्रेशर ईंदो त पोइ गवर्नमेंट कीअं डिलीवर कंदी, इदारा कीअं कमु कंदा? हिकिड़े ऑफिसर खे डपु हुजे त बाबा आउं अॼु साइन करियां थो ऐं मूंखे सुभाणे नेब खणी वेंदी, त पोइ कीअं इदारा कमु कंदा? जेकॾहिं IG खे अॼु तव्हां हीअ कयो आहे त पोइ त हेठिएं तबिके वारा माण्हू या आम माण्हू सोचींदो त मुंहिंजो छा असरु थींदो? त हे शयूं हुननि खे सोचणु आहे। हिननि खे शायदि 3 साल पूरा करणा आहिनि, पर पोइ त शायदि हिननि खे ख़बर आहे त असांजो नालो निशान मिटी वेंदो। पर इदारनि खे मज़बूत करियो, इदारनि खे इस्तेमालु न करियो। शराब कुरैशी साहब, ये जो इदारों को मजबूत करने वाली बात है, आपने सही कहा कि सिंध पुलिस की जो कारकर्दगी है वो सवालिया है, लेकिन क्या इस कारकर्दगी की बुनियाद पे इस तरह का वाक़या होना चाहिए या फिर इस कारकर्दगी की बुनियाद पे इदारा ही ख़त्म कर दें? देखिए, सबसे पहली बात तो ये कि हम खुद इदारों को मजबूत करने के हक में हम चाहते हैं कि इनको आप इंडिपेंडेंट करें। आपने KPK की पुलिस को देखें, पंजाब में हम 100% तक कामयाब नहीं हुए, लेकिन वहाँ भी हमारी ये पॉलिसी है कि सियासी असर रसूख नहीं होना चाहिए। मैंने आपसे कहा ना कि हम नहीं चाहते कि सिंध पुलिस, मैंने इंडिविजुअल तौर पे भी और हमारे सारे MPs MNAs जितने भी हम सिंध से ताल्लुक रखते हैं, हम सब सिंध पुलिस को सपोर्ट करना चाहते हैं। पर सिंध की भर्तियां आप देख लें किस हिसाब से होती हैं। मनपसंद ऑफिसर, एक बात बताएं, डॉक्टर रिजवान ने जब डॉक्टर रिजवान थे या कैप्टन रिजवान थे, अगर मैं गलत हूँ तो प्लीज मुझे सही कर दीजिएगा, उन्होंने जब इम्तियाज शेख के बारे में रिपोर्ट दी तो आपने तो उस वक्त किसी सिंध पुलिस वाले को गैरत नहीं आई, उसको उठा के आपने एस्टेब्लिशमेंट में फेंक दिया। शरा साहब, आप जो बात फरमा रहे हैं उसमें तो बेहतरी की गुंजाइश है कि सिंध हुकूमत की जो कारकर्दगी है या जो दीगर इदारों में जो पॉलिटिसाइज किया गया है, वर्ड आप बहुत ही कसरा नफ्सी से काम ले रहे हैं। नहीं, जो पॉलिटिसाइज जो इदारे पॉलिटिसाइज हुए हैं उनको तबाह हो चुका है, तबाह है, बेड़ा गर्क हुआ है पुलिस का। फिर क्या करें? तो फिर क्या करें? देखिए मेरी बात सुनो, आप आए ना डिफेंस मेरे हल्के में आए, ये सारे MPs MNAs वहीं रहते हैं, ये इनकी क्वालिटी आप ये देखें, ये सारे रहते हैं मेरे हल्के में ही, और उनके बाहर टेंट पुलिस और उनका प्रोटोकॉल आप देख लें। शरा साहब, फिर आप ये फरमा रहे हैं, 13 साल में सिंध की इतनी खिदमत की है, तो इनको डर किस बात का है? शरा साहब, फिर आप ये फरमा रहे हैं कि क्योंकि इदारा अब ये तबाह हो चुका है, अब इस इदारे को खत्म होना चाहिए क्योंकि ये डिलीवर तो कर नहीं पा रहा, आनी चाहिए क्योंकि ये डिलीवर तो कर नहीं पा रहा, इसलिए खत्म होना चाहिए। देखिए, कोई इदारा अगर डिलीवर नहीं कर पा रहा होता उसमें इस्लाहात लाई जाती। कोई इदारा बंद करने से मसले हल नहीं होते, चाहे वो पुलिस हो, कोई भी डिपार्टमेंट हो। इसको आप मैं कहूँ कि हमारे जो पुलिस के जवान हैं मोस्टली कॉम्पिटेंट है, वो काम करना चाहते हैं, लेकिन वो इस इदारे के जो पॉलिटिक्स होती है, इसको जो एक दबाव डाला जाता है, इसकी वजह से बेचारे हुए हैं। लेकिन मैं आपको जो सबसे इम्पोर्टेंट चीज ये कहूँ कि सिंध पुलिस को अच्छा करना क्यों चाहेंगे, क्योंकि इनकी चौधराहट ही उसी से चलती है। ये डिप्टी कमिश्नर और पुलिस के जरिए तो पूरा सिंध सूबा चला है। ठीक है शरा साहब, बात ये है कि शरा साहब आपने जो सवाल उठाए हैं ना सिंध पुलिस की कारकर्दगी पे, अवाम यही सवाल आपकी हुकूमत पे उठा रही है कि 2 साल में आपकी कारकर्दगी कहाँ रही है, आपने भी किसी शोबे में कोई डिलीवर नहीं किया, तो क्या अब इसी आपकी बात को मद्देनजर रखते हुए, इसी उसूल को मद्देनजर रखते हुए, तो क्या ये PTI की हुकूमत भी खत्म होनी चाहिए? आपने बहुत अच्छा सवाल किया।
आप पहले अभी गैलप की सर्वे रिपोर्ट देख लें, अभी स्टॉक मार्केट देख लें, एक्सपोर्ट देख लें, सब चीजें देख लें। एक चीज का मैं आपसे बस ये कहूंगा कि महंगाई अभी है, वो भी इंशाल्लाह अभी आप कल से देखिएगा इंशाल्लाह, अल्लाह ने चाहा जो इकदाम किए हैं खान साहब ने, 1 हफ्ते हो चुका है। शहजाद साहब आप क्योंकि आप क्योंकि खुल के बात करते हैं, आप बेहतरी भी की तस्लीम भी करते हैं और जहाँ जहाँ खामियां हैं आप वो भी तस्लीम करती हैं। चलें अभी बता दें, कोई एक ही शोबा बता दें जहाँ पे वफाकी हुकूमत ने डिलीवर किया हो और वो जो आप खुद तस्लीम करें कि उसमें हमने कारकर्दगी दिखाई है। चलें 2-3 शोबों का आप इस वक्त आप जो बिलियन ट्री सुनामी ग्रीन पाकिस्तान प्रोजेक्ट, टूरिज्म कितना बड़ा है पाकिस्तान में, सही है। हमने जिस तरह से अपना करंट अकाउंट डेफिसिट कम किया है, किस तरह से हमने अपने कर्जे कम किए हैं, हमने अभी आप स्टॉक मार्केट देख लें, एक्सपोर्ट देख लें, किस तरीके से लोकस को और इस तरह से कोरोना पे जो हमारी दुनिया इसको सराह रही है, इमरान खान साहब को रेमिटेंस देख लें किस हिसाब से आ रही है, तो अप्रिशिएट कर लेना। आज मेरा आपसे सवाल है, आप साहबी हैं, हमारे लिए काबिल इज्जत काबिल मोहतरम है, अभी डॉलर चाहे 1 रुपए 2 रुपए 3 रुपए 4 रुपए जो भी कम हुआ है, आप लोग अपनी ब्रेकिंग न्यूज में दिखाते, कभी अच्छाई भी दिखा दें, अच्छाई दिखाएंगे, इससे लोगों में एतमाद और बढ़ता है। और ये मैं आपको बता दूं इंशाल्लाह। ठीक है, शहजाद साहब आपने बिलियन ट्रीज का जिक्र किया, आपने कहा कि डेफिसिट कम हो रहा है, आपने कहा कि डॉलर बढ़ नहीं रहा, लेकिन डॉलर तो 105 से 170 तक पहुंचा। लेकिन आपने जो फरमाई है वो हम पूछेंगे हीरसो साहब कीअं था ॾिसो, शहजाद कुरैशी तो चवे थो त सबसे बेहतर आहे, छा चवंदो आहे, कहिड़ो कमु कंदो? सवाल त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां इदारनि जी ॻाल्हि कई त मुंहिंजे ख़्याल में कहिड़ो इदारो, स्टील मिल खे वठूं, PI खे वठूं, कहिड़ो आहे तव्हांजो शेख रशीद जो डिपार्टमेंट वठो या तव्हां ज़ुल्फ़ी साहब जो डिपार्टमेंट इदारे खे ॾिसो, तव्हां कहिड़े इदारे जी ॻाल्हि करियूं जेको आहे बहितर थियो आहे। तव्हां 2 रुपया मतिलबु हाणे त तव्हां 15 जेको पेट्रोल जी प्राइस आहे उहो 15 डेज़ जे अंदरि तव्हांखे हूंदी आहे। अच्छा, उन में वधायो त 15 रुपया था, ख़ुशख़बरी असांखे ॾियो था त 60 पैसा तव्हां जेको आहे न घटि करे छॾिया, इहो ख़ुशख़बरी हूंदी आहे असांजे लाइ। अटैक वॾो हूंदो आहे, ख़ुशख़बरी असांजे लाइ हूंदी आहे। अच्छा, डॉलर तव्हां ख़ुदि ॿुधायो था 80 रुपयनि में जेको आहे न 170 जेके नवाज़ शरीफ़ हुकूमत हुई 100 रुपीज़ ते हो, हाणे जेको आहे तव्हांजो जेको आहे न किथे वियो आहे। अच्छा, असांखे धमाका जेके डबल था मिलनि ऐं तव्हांजो 2 रुपया था वधे त उहो तव्हां क्रेडिट था खणो। उन खां अलावा तव्हांजे 1000 तव्हांजूं शयूं तव्हांजो हिन वक़्तु सभ खां वधीक जेको इशू आहे उहो तव्हांजो महांगाई जो आहे। आम माण्हू हीअ चवे थो त मूंखे जेका खंडु 70 रुपया किलो मिलंदी हुई, अॼु तव्हांजी 110 रुपया किलो खंडु थी वई आहे। अटो जेको तव्हांखे 60-70 रुपया किलो मिलंदो, अॼु अटो तव्हांखे किथे मिलंदो आहे। सब्ज़ी जेको आम माण्हू खाईंदो कोन्हे, अॼु तव्हां वञो त 200 रुपया किलो, 300 रुपया किलो, बैंगन, आलू, टमाटो, बसर जेको आहे तव्हांजो किथे वञी प्राइस पई थियनि। आम माण्हू इहो सोचे त इमरान खान साहब जेको आहे न उहो डॉलर किथे करे छॾियो आहे, जेको स्टॉक एक्सचेंज बहितरीन थी वई आहे असांजी। कोरोना में जेको तव्हां जेको हशर कयो सिंध हुकूमत सां, सवाल न करियो, वो तो खुदा जी तरफा बेहतरी थी तव्हांजो फेडरल गवर्नमेंट जो को क्रेडिट कोन थी ध्यान रखो तव्हां चयो कोविड जे तव्हां जो बेहतर कम। इहो सवाल छा कंदा सिंध हुकूमत सिंध पुलिस जी कारकर्दगी जा सवाल इहो निकितो। हाणे आख़िरी में इहो ॿुधाइजो त अव्हां जी हिकु कमेटी जुड़ी आहे, उनखे मुदत ॾिनी वई आहे, उनजो टाइम डिक्लेयर कयो वियो आहे 30 ॾींहं। सिंध पुलिस वारनि एहतिजाज कयो 10 ॾींहंनि लाइ। अव्हां कमेटी 30 ॾींहंनि में फ़ैसिलो कंदी, उन्हनि जो एहतिजाज 10 ॾींहंनि खां पोइ ख़तमु थींदो, उन्हनि खे राज़ी कीअं कंदो अव्हां? ॾिसो, असांजे लाइ यकीनन हिकु वॾो इदारो आहे, कमु करे पियो। असां इहो ई उमेदु करियूं था, जहिड़ी तरह हिन वक़्तु हुननि 10 ॾींहंनि जी दरख़्वास्त जेकी आहे मोतल कई, असीं इहो उमेदु करियूं था त इंक्वायरी रिपोर्ट अचे। इंक्वायरी खां पोइ जेका रिपोर्ट अचे, चाहे हुन में केर बि इन्वॉल्व हूंदो, न इंशाल्लाह ख़ामोश कोन वेंदा। उन्हनि जी जेको इज़त, उन्हनि जो वक़ार जेको आहे उहो क़ाइमु रहंदो। ऐं अहिड़ा जेके 2-3 छेला आया त पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि उन्हनि ते बि इहो रिएक्शन अचणु खपे त जीअं ज़बरदस्ती एफ आई आर कटराई आहे। मां त तव्हांजे फॉर्म में चवंदुमि त सुभाणे IG ज़बरदस्ती अगरि सिर्फ़ु नारे ते तव्हां एफ आई आर कटराई आहे, जेके ज़बरदस्ती एफ आई आर कटो उन्हनि जे ख़िलाफ़ एफ आई आर कटणु खपे। त ख़बर पए उन्हनि खे 2-3 ॾींहं जेको आहे न हवा खाइणु खपे, त ख़बर पए त ग़लति एफ आई आर जो जेको आहे न उहो बि उन्हनि जो छा आहे त सभु थियणु खपे। जेके 2-3 ॼणा विया हुआ न छेला, यकीनन उन्हनि जो बि ख़िलाफ़ एफ आई आर कटणी, रिपोर्ट ईंदी त उन रिपोर्ट जी बेस ते इंशाल्लाह शयूं जेके एक्शन थी थींदा। बार साईं जो इशारो नाज़रीन ते वठो था नंढी साई, ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। वक़फ़े खां अॻु असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी ऐं IG जी मुबैना अगवा वारे मामले ते जेको वॾे वज़ीर जी जेका स्टेटमेंट आई त उनखे धमकी ॾिनी वई त
वहाँ जी हुकूमत भी ख़त्म थी सघे थी। उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसूं। इन प्रोग्राम जे हिन हिसे में हिकिड़े ॿिए अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासूं त गुज़िरियल ॾींहुं सिंध असेंबली सदारती आर्डीनेंस जे ख़िलाफ़ु ठहराव त पास कयो आहे। हाणे छा उहो आर्डीनेंस ख़त्म थी वियो आहे या इन ठहराव सां सिर्फ़ु इख़लाक़ी तौर ते ऐं सियासी तौर ते त भर्ती थी आहे, असांखे उन ते अॻु भराई थी आहे, बल्कि आइनी तौर ते जेका आहे उन में अञा कुझु शयूं रहनि थियूं पियूं। हाणे उहे आइनी शयूं कहिड़ियूं आहिनि, उहे आइनी घुरिजूं कहिड़ियूं आहिनि, इहो मालूम कंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे कानूनदान ऐं तजिए निगार जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। घुमरो साहब, प्रोग्राम में भली कार। अच्छा, असांजो जीअं ई शायदि मुंहिंजो आवाज़ु घुमरो साहब ताईं नथो वञे। जीअं ई असांजो हिकु दफ़ो ॿीहर असांजी कम्यूनिकेशन बहाल थो थिए त असां ज़मीर घुमरो साहब खां इहो मालूम कंदासूं त हाणे आइनी तौर ते हवाले सां जेको ऑर्डिनेंस खे रद्द करण लाइ ॿिया कहिड़ा फोरम आहिनि, छाकाणि त अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं अटॉर्नी जनरल जे विच में मुलाक़ात थी आहे, उन में फ़ैसिलो कयो वियो आहे त इहो जेको केस आहे इहो हाणे अदालत में बि वञी सघिजे थो। ऐं हीरसू साहिबा, अव्हां ऑर्डिनेंस जे हवाले सां रद्द करण जे हवाले सां त असांजो राब्तो बहाल थी वियो आहे ज़मीर घुमरो साहब सां। ज़मीर घुमरो साहब, कल्ह जेको ठहराव मंज़ूर थियो आहे सिंध असेंबली में, अव्हां छा था सम्झो त उहो आइनी उन सां सियासी तौर ते इख़लाक़ी तौर ते त असांखे अॻु भराई थी आहे, छा आइनी तौर ते हाणे इहो मञिजे त इहो ऑर्डिनेंस हाणे रद्द थी वियो आहे या आइनी तौर ते अञा कुझु ॿियूं घुरिजूं बि आहिनि? इहो इंटेंशन आहे असेंबली जो एक्सप्रेस कयो अथऊं, तमामु सुठो अमल आहे त सिंध सूबे जी जेको आहे सो रिप्रेज़ेंटेटिव ऐवान जेको आहे सो पंहिंजो इंटेंशन हिकिड़ो एक्सप्रेस कयो आहे ऐं इहो चयो आहे। सिंध चीफ मिनिस्टर बि सिंध वॾे वज़ीर बि तक़रीर कई उते ऐं ॿियनि मेंबर्स तक़रीरूं कयूं। उन में इहो हुननि क्लियर मैसेज ॾिनो आहे फेडरल गवर्नमेंट खे त तव्हांजो ऑर्डिनेंस जेको आहे उहो गैर क़ानूनी आहे, गैर आइनी आहे, उनखे वापसि वठो। पहिरें मरहले में ॿिए मरहले में सिंध असेंबली आइन जे आर्टिकल 144 में उन ऑर्डिनेंस खे रिपील करे सघे थी बिल जे ज़रिए। तो मुंहिंजे ख्याल में दिस इज़ द फर्स्ट स्टेप। ऐं जेकॾहिं हू वापसि नथा वठनि त पोइ सिंध असेंबलीअ खे इनखे आइन जे आर्टिकल 144 में रिपील करणो पवंदो, छो त उनखे वाज़े पावर आहे त कंहिं बि सूबाई सब्जेक्ट ते पार्लियामेंट जे ठहियल कानून खे उहो सिंध असेंबली जी मर्ज़ीअ सां हुजे या मर्ज़ी सां सवा हुजे, उनखे सिंध असेंबली या का बि प्रोविंशियल असेंबली रिपील करे सघे थी, मनसूख करे सघे थी। सो अव्हां चओ पिया त हिन वक़्त ताईं जेसि ताईं इहो रिपील नथो थिए त ऑर्डिनेंस हिन वक़्त ताईं मौजूदु आहे। अच्छा, ॿियो बि ॿुधाइजो त ज़मीर साहब, अॼु वज़ीर आज़म चयो आहे त असां हाणे मुफ़ाहमत जे तहत सलाह मशवरे सां सिंध हुकूमत सां सलाह मशवरे सां इहो कंदासूं। हाणे बार बार लफ़्ज़ मुफ़ाहमत जो इस्तेमालु थो थिए त हिन मां असां छा माना वठूं त सिंध हुकूमत सां कहिड़े क़िस्म जी मुफ़ाहमत करणु थी चाहे वफ़ाक़ी हुकूमत? उन्हनि खे ख़बर आहे त इहो ऑर्डिनेंस गैर आइनी आहे, गैर क़ानूनी आहे, उहो पंहिंजी एग्जीक्यूटिव अथॉरिटी बेटनि ते एक्सरसाइज नथा करे सघनि। उन जे करे इहो जेको आहे सो कंसल्टेशन जो उहो वर्ड इस्तेमालु था कनि। माना ॿिए सूरत में तव्हां ईअं सम्झो त कंसल्टेशन जो मक़सदु आहे बाय फोर्स जेको आहे असां कंदासीं, ॿियो कुझु बि न आहे हिन जो। उहो बाय फोर्स उनखे करणु चाहिनि था, पर बाय फोर्स जेको आहे सो सिंध जो अवाम जेको तव्हां चवंदो रिएक्शन सिंध असेंबली जो या सिंध जे अवाम जो, उनखे करणु कोन ॾींदो। उनखे इहा ख़बर आहे त इहो ऑर्डिनेंस गैर आइनी आहे, असां नथा करे सघूं। उन जे करे उहो कंसल्टेशन जी ॻाल्हि था कनि। कंसल्टेशन छाजी थींदी? पर जॾहिं प्रोविंशियल गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे उनखे उहे यूज़ करे सघनि था, उनखे उहे इस्तेमालु करे सघनि था, त तव्हां कंसल्टेशन छाजी कंदव? फेडरल गवर्नमेंट तव्हांजी प्रॉपर्टी आहे, छाजो कंसल्टेशन कंदव? छाजी कंसल्टेशन? ठीकु आहे। अच्छा ज़मीर साहब, इन हवाले सां असां ॾिसोसीं त सिंध असेंबली काल ठाराव पास कयो आहे, सॼी सिंध सरापा एहतिजाज बि आहे, हिकु मूवमेंट बि चुड़ी आहे जीअं ॿियनि मामलनि ते, जीअं सिंध जी वध जे हवाले सां, कालाबाग डैम जे हवाले सां सिंध सरापा एहतिजाज आहे, ईअं ई ॿेटनि जे मामले ते बि सिंध सरापा एहतिजाज आहे। ऐं टियों वरी हिकिड़ो मरहलो असांखे हाणे कोर्टनि में बि नज़र अचे पियो, हिकिड़ो केस सिंध हाई कोर्ट में आहे जंहिंजी सुभाणे हाज़िरी आहे। ऐं ॿियो अॼु वज़ीर आज़म बि अटॉर्नी जनरल सां मिली इन तरह जो सलाह मशवरो वरितो आहे। अव्हां छा था सम्झो त हीउ अदालतनि जो कमु आहे जेको इहो ऑर्डिनेंस आहे, या हीउ सियासी मामिलो आहे, इनखे सिर्फ़ु असेंबली जे फ्लोर ते हुजणु घुरिजे ऐं मासिस में हुजणु घुरिजे? अदालत में त ॾिसो न, सिंध गवर्नमेंट जेकॾहिं को एक्शन खणे थी त अदालत में त फेडरल गवर्नमेंट वञे न, उहा त वञणु कोन थी चाहे। असां छो अदालत में वञूं? जॾहिं ॿेट असांजा आहिनि, सिंध असेंबलीअ खे अख़्तियार आहे त उहा उन जेको आहे सो गैर आइनी ऑर्डिनेंस खे रिजेक्ट करे सघे थी, त असीं छो अदालत में वञूं? जेकॾहिं हुननि जो को केस आहे त फेडरल गवर्नमेंट वञे न अदालत में, उहा सुप्रीम कोर्ट जी जुरिडिक्शन आहे, हाई कोर्ट जी आहे बि कोन। जेकॾहिं को डिस्प्यूट हुजे प्रोविंस ऐं फेडरल गवर्नमेंट जे विच में, त मुंहिंजे ख्याल में हीउ जेको आहे सो निज सिंध असेंबली जो इशू आहे ऐं उनखे जेको आहे सो अदालत में जो इशू कोन्हे को, निज सिंध असेंबली जो इशू आहे ऐं निज जेको आहे सो असेंबली जे फ्लोर ते जेको आहे हल थियणु घुरिजे। ठीकु आहे ज़मीर साहब, अवां असां सां गॾु ई रहिजो, असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहे हीर सोहू साहिबा, उनखां मालूम कंदासूं त अवां ठहराव मंज़ूर कयो, ॾाढो ज़बरदस्त कमु हो, सॼी सिंध तव्हांखे एप्रिशिएट कयो।
ज़मीर साहब चयो तो कानूनी घुर्जूं इहो आहिनि त सिंध हुकूमत खे रिपेल करिणो पवंदो ऐं हिन बिल आणे ऐं बिल जे थ्रू ई को ऑर्डिनेंस रद्द करणी पवंदी। कहिड़ी हिकमत हूंदी आहे? ॾिसो, पहिरीं त गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट रेज़ोल्यूशन आंदो आहे, ईअं असांजे चेयरमैन जो इहो त तव्हां इहे साॻी रेज़ोल्यूशन जेको आहे आइडलैंड जे ख़िलाफ़ु जेको आहे क़ौमी असेंबली में बांधो वञे, सेनेट में बांधो वञे। जॾहिं तव्हांजो रेज़ोल्यूशन सूबाई क़ौमी ऐं सेनेट खणी त ऑटोमेटिकली उनखे रिमूव, पर जेकॾहिं रिपेल नथा कनि ऑर्डिनेंस खे, अदा ज़मीर ॻाल्हि क्लियर कई त जेकॾहिं उहो नथा कनि, उहो उन ते बज़द आहिनि त बाबा हीअ ऑर्डिनेंस ई रहंदो ऐं उनखे वरी सिंध में त शायदि ऑर्डिनेंस थींदो त 3 महीननि जो को टाइम फ्रेम हूंदो आहे, त 3 महीननि जे टाइम फ्रेम खां पोइ उहो एक्ट ऑटोमेटिकली एक्ट ठही वञे थो। अगरि नथा कनि त यकीनन तव्हांजा आर्टिकल्स आहिनि, आर्टिकल 1 तव्हांखे चए थो, आर्टिकल 144 चए थो तव्हांजी जेकी ज़मीन आहे तव्हांजी रिपेल जेको बि अगरि को बि बिल या अहिड़ी का शइ तव्हांजे सूबे जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ु अचे थी, तव्हां रिपेल करे सघो था, अमेंडमेंट करे सघो था। त आर्टिकल 172 क्लियर लिखे थो त बाबा जेके बि हिन जे क्लास 2 क्लियर लिखे थो बाबा समुंद्री हदूद जेके तव्हां 22 किलोमीटर जे अंदरि आहिनि उहे सूबे जी प्रॉपर्टी आहे। त इनखे अगरि सम्झूं था सेकेंड स्टेप आहे, अगरि रेज़ोल्यूशन जे तहत हुनखे नथा अहमियत ॾियनि, क़ौमी असेंबली या वफ़ाक़ी हुकूमत नथी करे, त बिल्कुलु इहो न सिर्फ़ु सिंध हुकूमत जो हक़ु आहे, सिंध हुकूमत सीरियसली बिल्कुलु हिन ते असीं उमेद इहा रखूं था त जेके रेज़ोल्यूशन वई आहे हुनखे हू रिपेल कनि था, रिजेक्ट कनि था, नथा कनि त यकीनन ॿियो स्टेप असांजो जेको असेंबली जो आहे उनखे खणंदासीं ऐं हूंदो बिल्कुलु इहो मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं रेज़ोल्यूशन अची वियो आहे त एक्ट वग़ैरह उन ते जेके बि माहिरीन आहिनि उहे वेहंदा इन इशू ते। हिकु सीरियस सेंसिटिव इशू आहे, हुन ते जेके बि सिंध गवर्नमेंट स्टेप खणी सघे थी उहो खणंदी, ऐं ईअं थोरी आहे त केरु वही राति विच में ऑर्डिनेंस ठाहींदो ऐं प्रॉपर्टी उन्हनि जी थी वेंदी। ठीकु आहे ज़मीर साहब, हाणे वफ़ाक़ी हुकूमत अगरि सुप्रीम कोर्ट में वञे थी पई त पोइ असांजी हिकमत अमली कहिड़ी हुजणु घुरिजे, सिंध हुकूमत जी हिकमत अमली कहिड़ी हुजणु घुरिजे? वफ़ाक़ी हुकूमत ऑर्डिनेंस आंदो आहे न, उहा सुप्रीम कोर्ट में छो वेंदी? उहा सुप्रीम कोर्ट में कोन वेंदी जॾहिं पंहिंजो, छो त हुनखे ख़बर आहे त जेको आहे इहो प्रोविंशियल पावर आहे, ऐं प्रोविंशियल पावर जॾहिं प्रोविंशियल गवर्नमेंट हुनखे रिपील करे सघंदी पोइ बि सुप्रीम कोर्ट में कोन वञी सघंदी, छो त इहो प्रोविंशियल गवर्नमेंट जो पावर आहे, उन में पराया आहिनि, उन क्लियर पावर आहे। आर्टिकल 144 तव्हां पढ़ी ॾिसंदव त more than one assembly give authority to the parliament that the provincial subject, any provincial subject may be regulated, then it shall be lawful for the parliament to regulate that subject. But despite regulation by the parliament, provincial assembly can at any time to the extent of the province can repeal or amend that act of the parliament. ठीक है ज़मीर साहब, मां इंश्योर आयो तो वफाकी हुकूमत सुप्रीम कोर्ट में न वेंदी ऐं हिकु सूबाई हुकूमत आहे वो पंहिंजे बिल आणे ऑर्डिनेंस ॾिसो न, अख़्तियारनि जा जेकी विरासत आहे उहा सिंपल आहे फेडरल गवर्नमेंट जे विच में ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे विच में। त फेडरल लिस्ट में जेके सब्जेक्ट आहिनि उन्हनि ते लेजिस्लेशन पार्लियामेंट कंदी, फेडरल लिस्ट खां जेके बि ॿाहिरि सब्जेक्ट आहिनि उन्हनि ते प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे लेजिस्लेशन कंदी। 3 सब्जेक्ट कॉमन आहिनि, क्रिमिनल लॉ, क्रिमिनल प्रोसीजर ऐं जेको आहे एविडेंस। इहो क्लियर जेको आहे विरासत आहे, इन में विरासत जेको आहे सो इन खे माण्हुनि खे कंफ्यूज़ था कनि। अच्छा, इन विरासत खे लिखायूं असां ऐं लिखायूं ते हाणे। ठीक है ज़मीर साहब, अवां जी वॾी महिरबानी। ज़मीर साहब, अवां असांखे लीगल ओपिनियन ॾिनो। हिरसो साहिब, अवां जी वॾी महिरबानी, छाकाणि त हीउ मौज़ू तमामु वसी आहे। असां कोशिशि कंदासीं त वक़्तु ब वक़्तु हिन ते को मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे ऐं पंहिंजे नाज़रीन खे इन वारे सां बाख़बर रखूं। नाज़रीन सां गॾोगॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मूंखे ॾिना इजाज़त। अला भाई।